हजरत ज़ैद बिन हारिसा रज़ी अल्लाह ताला अन्हु यो उहो खुश नसीब आ जंहिंजो नालो कुरान जे अंदर मौजूद आ। हुजूर जा 1.25 लख असहाबी हुया पर कंहिंजो नालो कुरान में नाहे। इहो वाहिद असहाबी ज़ैद आ जंहिंजो नालो कुरान मजीद जे अंदर लिखियल आ। इन असहाबी जो वाक़ियो अजीब आ, अजीब वाक़ियो आ। नंढपण में अबाणन खां विछड़ी वियो। असुल इन जा अबाणा यमन जे मुल्क में रहंदा हुया। उतों विछड़ी पो विकरो थियो, गुलाम करे खपायूंसि। तां जो विकंदे विकंदे मक्के जे शहर में आयो। मक्के जे शहर में उनखे बीबी खदीजतुल कुबरा जे मामे खरीद कयो। पो जॾहिं बीबी खदीजतुल कुबरा जो मुंहिंजे दिल पर मोहम्मद सां निकाह थियो। बीबी खदीजतुल कुबरा मुस्तफा जी कुंवार बणी त उहो मामे सगोरे इहो गुलाम ताज में बीबी साइण जे हवाले कयो। हाणे इहो ज़ैद हुजूर जे घर में रहण लॻो आ। हुजूर जी घर वारी खे ॾाज में मिलियो आ। असुल इन जा अबाणा यमन जा हुया। मुंहिंजा दोस्तो यमन जो हिकिड़ो काफ़िलो हज ते आयो। उन्हनि हज़रत ज़ैद खे ॾिठो, सुञातो यार हे त छोकिरो यमन जो आ। हिन जा पीउ मां त उते रोअनि था पिया हिन बच्चे जे जुदाई में। वो हज जो काफ़िलो जॾहिं यमन ॾे मोटी वियो, वञी ॻाल्हि कयूं त भा तव्हांजो बच्चो मक्के में ॾिसी आया आहियूं। मक्के जे शहर में वॾो अशराफ घराणो, इज़त वारो घराणो आ कुरैशन जो। उन कुरैशन में हाशमी नस्ल जो उन में हिकिड़ो घर आ मुहम्मद मुस्तफा जो। उन मुहम्मद मुस्तफा जे घर में तव्हांजो बचड़ो रहंदो आ। पो जॾहिं अपाणनि खे ख़बर पई आ हो त बच्चे जे फिराक में अबो ज़ार ज़ार रोए पियो। जीजल अमड़ ज़ारो ज़ार रोए पई। रोई रोई अबो मां अखियूं विञाए वेठा। जॾहिं ख़बर पई त बच्चो असांजो मक्के में मुहम्मद मुस्तफा जे घर में आ, उतों सोन खयूं, चांदी खयूं, पैसा ॾोकड़ खयूं, सिधो मक्के शरीफ में आया। पुछाए पुछाए हुजूर जे बारगाह में पहुता आहिनि। रोई अर्ज कनि था, ए सुहिणी सूरत वारा, ए सखी घराणे हाशिम जे नस्ल वारा, असां ॿुधो आ त तूं ॾाढो सखी आहीं, वॾो करीम आहीं। असां परे खां पंधु करे यमन खां आया आहियूं जो असांजो बचड़ो तव्हां वटि गुलाम थी विकामजी आयो आ। असां ही सोन चांदी पैसा ॾोकड़ खणी आया आहियूं। जेतिरो मुआवज़ो खपेव ॾींदासीं, जेको एवज़ो चवंदो भरींदासीं, पर इहो बचड़ो असांखे ॾियो। जो हिन जो अबो अमड़ हिन जे हिजर में जुदाई में रोई रोई अखियुनि खां वॾड़ा थी विया आहिनि। सो इहो बच्चो असांजे हवाले कयो। ही सोन चांदी मुआवज़े में वठो। हबीबन करीमन मुर्की फरमायो त सोन कोन खपे, पैसो कोन खपे। अॼु ज़ैद खे इख्तियार छो ॾियां, वणेसि त तव्हां ॾे वञे, वणेसि त मूं वटि रहे। पैसो न खपे, दौलत न खपे। अॼु ज़ैद खे मां मुख्तियार थो छॾियां। हिन जी मर्ज़ी आ, जंहिंखे क़बूल करे। हाणे हज़रत ज़ैद खे विच में साम्हूं विहारियूं। हेॾो हुजूर वेठा आहिनि, हेॾो हुनजो चाचो ऐं मिट जेकी पैसा खणी आया उहे वेठा आहिनि। हज़रत ज़ैद साम्हूं वेठो आहे। चाचो थो चवेसि त बच्चा असां तुंहिंजा रिश्तेदार आहियूं। तुंहिंजो अबो ऐं अमड़े तुंहिंजे फिराक में रोई रोई अखियूं विञाए वेठा आहिनि। बचड़ा असां तोखे वठण जे लाइ आया आहियूं। त हुजूर था फरमाइनि, ज़ैद ही तुंहिंजा अबाणा आहिनि, ही तुंहिंजा मारूअड़ा आहिनि, ऐं मां मुहम्मद करीम बि तुंहिंजे पालण वारो आहियां, तोखे निपाइण वारो आहियां। हाणे तोखे इख्तियार थो ॾियां। वणई त मूंखे क़बूल कर, वणई त अबाणनि खे क़बूल कर।
हजरत ज़ैद सामो वेठो आ, हिक नज़र हबीबन के तो ॾिसे जेके मुर्कन था वेठा, बी नज़र चाचे के रिश्तेदारन के तो ॾिसे जेके रोहन था वेठा, हेॾे ॾिसे होॾे ॾिसे। हाणे दिल खां पियो पुछे त ओ दिल तोखे कंहिंजी सोबत क़बूल आ, काॾे वञण क़बूल आ, पंहिंजी दिल खां पियो फतवा पुछे। होॾो हबीब मुर्कन वेठा, महबूब मिठा तुंहिंजे मुर्कण तामा सदके। महबूब मिठा तुझे सही मुर्कण ताम सदके, अम्मा आयशा सिद्दीका जे सुई लहण तमा सदके। हुजूर मुर्कन वेठा, चाचो ही रिश्तेदार रोहन वेठा, हजरत ज़ैद होॾे ॾिसे वरी होॾे ॾिसे, तव्हांजो उथियो आ, चाचे समझो त मूंॾे ईंदो मूंखे भाकुर पाईंदो, पर हजरत ज़ैद टोड़ियो अचे हबीबन जे कच्छ में पियो आ, हुजूर खे खणी भाकुर पातई, रोई चवे थो हज़ार अबाणा कुर्बान करे छॾिया मुहम्मद मिठे जे मथां। सिर साओ सजण तो ता सदबार कया सदके, ही माल मॾियूं मिल्कियत घर बार कया सदके, हीअ जान त हिकिड़ी आ, हीअ जान त हिकिड़ी आ, जे किरोड़ हुजनि जानियूं, मुंहिंजा जानी तो ता सब सदबार कया सदके। हजरत ज़ैद हबीबन के भाकुर पातो आ, हुजूर बुन के पंहिंजी शफ़क़त जी गोद में वरतो आ। साईं करीम फरमाइनि था त ओ ज़ैद जे तो मूंखे क़बूलियो आ त मां बि तोखे क़बूलियां। चाचो रोई तो चवे ज़ैद ही केड़ो फैसलो कई, गुलामी के तो कबूल करी आजादी जे मथां, पंहिंजे अबाणन के छॾे धारियन के तो कबूल करी, ही केड़ो फैसलो तो करी। हजरत ज़ैद तो चवे चाचा तोखे पुनल जे प्यार जी ख़बर ई काने का, पुनल यवान आहे ॾिठो हूंद कयो हा अवा घर बि फिटोड़ी, पुनल यवान आहे ॾिठो। ओ महल माड़ियूं सभई लुटियो, महल माड़ियूं सभई लुटियो, लुटियो ज़ेवर ज़रूरी भेनर कीअं विसारे वो मां वेहा, अदियूं एड़ो वरुड़ी भेनर कीअं विसारे वो मां वेहा। हितां वेंदसि हाणे लॾे पवंदसि पेश पुनल जे तॾे वो, हितां वेंदसि हाणे लॾे। हितां वेंदसि हाणे लॾे पवंदसि पेश पुनल जे तॾे वो, हितां वेंदसि हाणे लॾे। ओ गोली बानी मन गॾे, गोली बानी मन गॾे, नाले नाइन धरड़ी भेनर कीअं विसारे वो मां वेहा, अदियूं एड़ो वरुड़ी भेनर कीअं विसारे वो मां वेहा। चाचो रोई चवे थो ज़ैद ही तू केड़ो फैसलो तो करी, चे तो चाचा मां सब रिश्ता घोर करे छॾिया मिठे मोहम्मद करीम जी ज़ात ता।
हुजूर जन भी भाकुर पाए फरमाइण था ज़ैद जेकॾहिं तो मूंखे कबूलियो आ त अॼु खां वठी तूं ज़ैद बिन हारिसा नहीं ज़ैद बिन मुहम्मद आई। अॼु मां बि तोखे पंहिंजो पुटेलो थो बणाया पंहिंजो बच्चो थो बणाया। तो जनी जी तात तन पुड़ो आहे तुंहिंजी जेकॾहिं ओ फ़कीरो भाइरो जे तव्हांजे तन में मुस्तफ़ा जी मोहब्बत हूंदी त मदीने वारो बि वॾो करीम पंहिंजे ग़ुलामनि खे परे न कंदो आहे।